जी नाज़रीन, अॼु कोट ग़ुलाम मोहम्मद में इस्लामाबाद में जेको बलोच नियाणियनि सां जेको आहे पुलिस तशद्दुद कयो आहे, ज़्यादती जो निशानो बणायो आहे, गिरफ़्तारियूं कयूं, हुनजे जेको आहे मज़म्मत लाइ, हुननि जो साथ ॾियण लाइ अॼु कोट ग़ुलाम मोहम्मद जा जेके बलोच आहिनि उन्हनि जेको आहे एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे कोट ग़ुलाम मोहम्मद में। अचो था हिननि खां जेको पुछूं था इहो छा हिननि जो कहिड़ो मुतालबो आहे। सब भलो चयूं, सिंधी को कोने, सब भलो चयूं। हिते सिंध में रहण वारा असीं बलोचनि सां गॾु आहियूं। हर दुख में हर तकलीफ़ में बलोच ई चाहत। और अमन एहतियात जो इहो ई मक़सदु आहे जेको कल टियों ॾींहुं तव्हां ॾिठो हूंदो इस्लामाबाद में असांजो जेको पुरअमन मुज़ाहिरो आयो पिए, जंहिंमें रियासत जी हिकिड़ी दहशतगर्दी चइजे, जेको इंतिज़ाम आहे जेके असांजे नंढनि ॿारनि खां वठी उन्हनि जी मायुनि भेनरनि भाइरनि खे जेको शेलिंग कई आहे, उन खां पाणी जो जेको शेलिंग कई आहे, ॾाढी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे इहा ऐं शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। इंतिज़ामिया खे बि शर्म अचणु खपे। हिकिड़ो पंहिंजो इंसाफ़ वठण लाइ, हिकिड़ो पंहिंजे हक़ लाइ अचे थो, हिकिड़ो पंहिंजी हिकिड़ी आवाज़ु खणी अचे थो, उन्हनि जो इन जो फ़र्ज़ु आहे इहो उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं वञनि, बजाए उन्हनि ते शेलिंग कई वञे, उन्हनि ते पाणी प्रेशराइज़ कई वञे, हुनजा माण्हू गुम कया वञनि। असां इन्हनि जो ॾिसूं था, इन्हनि जो अगरि का रिज़ल्ट न निकितो त असां मीरपुर ख़ासि खां हैदराबाद जेके बि आहिनि सिंधी जेके बि शहर आहिनि, असां उन्हनि ते पुरअमन एहतियात करे रोड रस्ता बंदि कंदासीं। असांजी जेकी बलोच बिरादरी जेको ॾाढ ऐं जिबर ऐं 8000 बलोच माण्हू जेके गैब कया आहिनि रियासती इदारनि, ऐं असांजी बलोच नियाणियूं बलोचिस्तान खां पैदल मार्च करे जॾहिं नेशनल प्रेस क्लब इस्लामाबाद ते अचण जे लाइ हुननि मुतालबो कयो त विच में उन्हनि जी रस्ता रोक कई वई। हू पंहिंजे हक़नि जे लाइ निकिता, हू न दहशतगर्द हुआ न छा। अगरि असांजे पाकिस्तान में इहा शइ जे पंहिंजे हक़ लाइ हुननि जेको आवाज़ु उतारे उनखे दहशतगर्द चयो वञे ऐं बलोचनि सां ज़ुल्म कयो पियो वञे, ऐं उहे ई नियाणियूं उहे ई मासूम ॿार तव्हां पाण ॾिठा। ऐं औरत माना हिकिड़ो असांजी इस्लाम हदीस में आहे त न्याणी सत क़ुरान जे बराबरि हूंदी आहे, न्याणी जो वॾो एतिराम हूंदो आहे। अच्छा, उन्हनि न्याणियुनि जी सरेआम रोडनि ते तज़लील कई वई आहे, हुननि जा दुपट्टा लाया विया आहिनि, हुननि जा कपिड़ा फाड़िया विया आहिनि। एतिरो छा हुननि जूं माऊं भेणूं न हुयूं जिन्हनि जेको इहो एतिरो उन्हनि न्याणियुनि सां ज़ुल्म कयो ऐं बिला वजह उन्हनि ते टॉर्चर कयो वियो। डॉक्टर मेरिन बलोच ते जेको थधो पाणी इस्लामाबाद में हारियो वियो ऐं हुन व्यूज़ ॾिनो आहे, हुतां वेही हुननि जी हिकिड़ी बंदि कोठी जे अंदरां। इहो दुनिया सोशल मीडिया जे मथां हले पियो। असां पाकिस्तान चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खे असां मुतालबो कयूं था ऐं आर्मी चीफ खे चवणु चाहियूं था, महिरबानी करे बलोच क़ौम सां इहा नशल कुशी ऐं इहो ज़ुल्म बंदि कयो। ऐं असांजो मुतालबो आहे अगरि इहा जे बंदि न थी त असां हिन एहतिजाज खां अॻिते दायरा वधाईंदासीं, पुरअमन एहतिजाज कंदासीं, रोड रस्ता बंदि कंदासीं, शहर ब्लॉक कराईंदासीं। महिरबानी। ॿार बचे वारा माण्हू आहियूं ऐं बलोच क़ौम हिकिड़ी तमामु पर्दा नशीन क़ौम आहे। तव्हां सभु उन मञा वाक़ुफ़ु आहियो। जेके 5-6 ॾींहंनि खां हू निकिता आहिनि बलोचिस्तान मञा, ऐं हू यको अचनि पिया पंहिंजो हिकिड़ो एहतजाज रिकॉर्ड कराईंदा। हुननि किथे बि को अहिड़ो गैर अमल न आहे कयो ऐं हिकिड़ो हुननि पंहिंजो हक़ जेको आहे सो घुरियो आहे। उन मंझि हक़ मंझि हू सिर्फ़ु जेको उन्हनि जो मौक़ुफ़ु आहे त असांखे जेको आहे सो जेका हुननि खे तकलीफ़ इहा ई आहे, बाबा हुननि जा जेके प्यारा आहिनि, जेके हुननि जा नौजवान आहिनि, उहे क़तल कया विया आहिनि या बग़ैर कंहिं FIR जे जेके खणी हुननि खे गुम कया विया आहिनि। हू चवंदा त महिरबानी करे इन्हनि सभिनी खे जेको आहे सो कोर्ट जे हाथे में आंदो वञे ऐं हुननि ते जेके क़ानूनी वे आहे उन्हनि ते क़ानूनी वे इख़्तियार कयो वञे। उन्हनि जो मौक़ुफ़ इहो ई आहे। इन मौक़ुफ़ जे लाइ माए रंग कामरेड बलोच नियाणी हिकिड़ी औरतुनि सां गॾु पंहिंजे ॿारनि नंढनि सां गॾु जेको आहे सो हुन पंहिंजो काफ़िलो बलोचिस्तान में रवां दवां कयो। उहो इस्लामाबाद जे रोडनि ते जेका तज़लील थी, तमामु पोइ ही इस्लामाबाद वञण जे लाइ पाण सभिनी खे हुते जो छा वीज़ा वठिणो पवंदो, पासपोर्ट ठाराइणो पवंदो। ॿियूं सियासी पार्टियूं बि काफ़ी वञनि थियूं, पांजा एहतजाज रिकॉर्ड कराइनि थियूं। हुननि खे प्रोटोकॉल छाजे लाइ ॾिनो वञे थो? पोइ हीअ त वेचारा ॿार वठी विया पिए, हुननि खे सिर्फ़ु पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराइणो, हुननि खे प्रोटोकॉल सिर्फ़ु न ॾियनि, हू पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराइनि। उन खां पोइ भले हुननि खे हाणे हुननि खे जेलनि में हयो वियो, हुननि जी मायुनि खे धिका ॾिना विया, जिते सभु सराबा एहतजाज आहिनि, असीं बि सराबा एहतजाज आहियूं। असांजो रियासत सां को जहिड़ो कोन्हे, न कंहिं फ़ौज सां न कंहिं ॿी रियासत सां, कंहिंसां बि को जहिड़ो कोन्हे। असां सिर्फ़ु इहो था चाहियूं त बाबा हुननि खे महिरबानी करे पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराइण ॾिनो वञे, मौक़ुफ़ हुननि जो पंहिंजो ॿुधो वञे। जे हू पंहिंजे सचे के मौक़ुफ़ ते आहिनि त हुननि जो हल कयो वञे। ॿी का बि ॻाल्हि कोन्हे। वॾी महिरबानी, मुंहिंजो मौक़ुफ़ इहो ई आहे।
अस्सलामुअलैकुम। असां जेको अॼु सभिनि पुरअमन जेके धरणे में गॾु थिया आहियूं त असांजो गवर्नमेंट सां इहो ई मुतालबो आहे जेके असांजो बलोचिस्तान जूं जेके मज़लूम माइरूं आहिनि भेणूं आहिनि जिते हीअ रियासत जेको जबरी ज़ुल्म करे रही आहे त हू छा था घुरनि, हू सिर्फ़ु इहो ई था चवनि त असांजा जेके 12 सालनि खां 17 सालनि खां जेके बलोच ॿाहिरि आहिनि जेके पंहिंजी मज़ूरी करण था वञनि उनके ॿियो न को नौकरियूं था घुरनि न को तव्हांखे ॿियो को हक़ था घुरनि, जेको पंहिंजो मज़ूरी करण लाइ निकिरनि था उन ते रियासत जबरी ज़ुल्म करे उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे पंहिंजो माना गैर मक़सद गैर क़ानूनी जायुनि ते वठी था वञनि 5-5 4 ॾींहं लाइ, पोइ उन्हनि जा लाश था अस्पतालनि ते मोकिले छॾनि। इन ज़ुल्म बंदि करनि। बिरादरी जो एहतजाज थी रहियो आहे जेके इस्लामाबाद में बलोच नियाणी सां ज़ुल्म थियो आहे, जेके जेको आहे बलोचनि खे जेको आहे तशद्दुद जो निशानो बणायो आहे, हुनजे एहतजाज जे लाइ अॼु कोट गुलाम जी बलोच बिरादरी कोट गुलाम प्रेस क्लब साम्हूं एहतजाज करे रहिया आहिनि ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान सां ऐं सदर पाकिस्तान सां मुतालबो करे रहिया आहिनि जेके बि जेको आहे बलोचनि सां ज़ुल्म आहिनि उहे बंदि कया वञनि ऐं जेके नियाणियुनि खे ते ऐं जेके बलोच नियाणी जेके इस्लामाबाद में धरणो हयो उन्हनि ते जेको तशद्दुद कयो आहे उन्हनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे ऐं इन जो मुतालबो आहे त जेके गिरफ़्तार भेणूं आहिनि उन्हनि खे ऐं जेके भाउ जेके गिरफ़्तार उन्हनि खे फौरी तौर ते रिहा कयो वञे। अकबर अली राजपूत, इबरत न्यूज़, कोट गुलाम अहमद।